नाज़रीन, डिवाइस मशीनुनि ते धोखे ज़रिए जाली सिम कढण वारे इल्ज़ाम में गिरफ़्तार 11 ॼणनि खे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में पेश कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त अदालत 50-50 हज़ार रुपयनि जे ज़मानती मुचलकनि एवज़ 5 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। खबर अव्हांखे ॾियो पिया नाज़रीन हैदराबाद में, जिते डिवाइस मशीनुनि ते धोखे ज़रिए जाली सिम कढण वारे इल्ज़ाम में गिरफ़्तार 11 ॼणनि खे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में पेश कयो वियो आहे। अदालत पारां 50-50 हज़ार रुपयनि जे ज़मानती मुचलकनि एवज़ 5 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद खां शबीर अब्दुल लाइन ते मौजूद आहे। शबीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, सूबे मुख्तलिफ जिलों में डिवाइस मशीन जरिए शहर या जाली फिंगर प्रिंट से अंगूठा हासिल करे जाली सिम कार्ड के अनोखे कारोबार इल्जाम हेठि गिरफ्तार 11 ॼणनि वारे मामले बाबत ॿुधाई आहे, जेको आहे सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट मॉडल ट्रायल कोर्ट एजाज अली चांदी की अदालत 5 जवाबदारनि की जमानत मंजूर कई और 2 जवाबदारनि की जमानत वाली दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। जेको अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि जवाबदार इमरान अली, सिजाद अली, निसार अहमद और मुकेश के 50-50 हज़ार रुपयनि जा मुचलका जमा करण जो हुकुम दिनो। जेको अदालत जवाबदार जफर, शबीर और मेहनाज की जमानत लाइ ॾिनल दरख़्वास्त रद्द कई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 नवंबर ते FIA साइबर क्राइम जाली फिंगर प्रिंट अंगूठनि ज़रिए सिम कार्ड जारी करण के इल्ज़ाम हेठि 11 ॼणनि खे गिरफ़्तार कयो हो। जेको FIA साइबर क्राइम केस में जणायो त गिरफ़्तार जवाबदार नगर पार्कर, मिस्त्री, सतो, सुजावल और कराची में शहरनि के सिलाई मशीनों और मुख्तलिफ किस्म जा वज़ीफ़ा ॾियण जी लालच में फार्म भराए खाइन डिवाइस मशीन और फिंगर प्रिंट महफूज़ करे जाली सिम कार्ड विकिरो कंदा हुआ। सदन कब्जे मां शबीर, मेहरबानी तफ़सील आहे।